अचे जबा सदा तव्हांजो भाउ पोपट खान आहे मुंहिंजो पुटु आयो आहे मुंशी चंद्र तूं वञ उन्हनि खे चओ मूंखे टाइम न आहे उन्हनि जूं फालतू ॻाल्हियूं ॿुधण जो। जी साईं। पर असां वटि टाइम आहे तुझी ॻाल्हियूं ॿुधाइण जो इंतज़ारु कयूं था मुलाक़ात करे पोइ ईंदासीं। पंहिंजी बकवास बंदि कर मुंहिंजे घर मां हाणे जो हाणे निकिरण जी कर इन खां पहिरियां जो मां कुझु करे न वठां। निकिरी वेंदुसि चाचा पर हिसाब किताब करे पोइ लॻे थो तोखे शराफ़त जी ज़बान समझ कोन ईंदी। चाचा साईं तव्हां शराफ़त जो पनो पढ़ाई न आहे त पोइ शराफ़त काॾो वेंदी। मुंशी चंद्र हिननि पीउ पुटनि खे हिके करे छॾ वरी जेकॾहिं मुंहिंजे घर जे साम्हूं नज़र अचनि त ॿिन्हिनि जूं टंगूं भने छॾिजो त ख़बर पइजी वञेसि त रईस बुज़ट ख़ान सां अखि में अखि मिलाए ॻाल्हाइण जो अंजाम छा हूंदो आहे। चाचा साईं तव्हां मुंहिंजे हिसे ते कब्ज़ो करण जे लाइ हेतिरी हद ताईं वञी सघो था त पर सोच मां पंहिंजे हक़ जे लाइ छा थो करे सघां। छोकरा तूं ॿियनि रुपयनि वारी बंदूक ॾेखारे रिॼाई थो असां रिॼण वारनि मां न आहियूं तूं पंहिंजा दाबा पाण वटि रख। चाचा साईं पहिरियों तव्हां पंहिंजे मुंशी खे संभालियो पोइ पंहिंजी दिलेरी बयानु कयो। ओ बाजू अचण जी कर बा अबा हलूं अचण जी कर। चाचा तव्हां पार्ट 1 त ॾिठो हाणे तव्हांखे पार्ट 2 ॾेखारींदो साईं।